नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलियाए उम्मतिहि वसुलहाए मिल्लतिही व उलमाए अहले सुन्नतिही व शुहदाए ख़त्म नुबुव्वतिही इला यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मेराजते वयो मुस्तफ़ा गले वसुल जी पाए कुबा वासिल वनी थियो रहनुमा बलगल उला बिकमालिही। अहद अहमद दूबदू मतलूब तालिब रूबरू मज़हर खुदा जो बहु कशफत दुजा बिजमालिही। कया वस्फ़ छा सरकार जी कौनैन जे सरदार जी महबूब नेक अतवार जी हसनत जमी ओ खिसाली। अलवी आवासिफ शाह जो खैरुल वरा दिल ख्वाह जो ही अमरो अल्लाह जो सल्लु अलैहि व आलिहि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि अजमाइन। निहायत ही वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु व आज़म शानुहु उन करीम रब जा अणगणिया थोरा लातादाद एहसान जय मालिक करीम तवाऊं असां के एक अहिड़ी अज़मतुन बरकतुन रहमतुन वारी महफ़िल में अचण जो मौक़ो नसीब फरमायो आ। जय महफ़िल में तवाऊं असां मां अज़ीम खुश नसीबन जे सिरन ते कुरान मजीद जे हिफ़्ज़ जे दिस्तार जा मंज़र उहे तवाऊं असां ॾिसंदासीं। हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं कुरान पाक जो ख़त्म पूरो कंदा हा त पंहिंजे दोस्तनि खे घुराईंदा हा। वो दोस्त पुछा कंदा हा त साईं छो घुरायो अथव? फरमायूं मूंखे महबूब जो फरमान यादि आहे। फरमायूं जॾहिं को बानो कुरान जो ख़त्म शरीफ़ मुकम्मल कंदो आहे त अल्लाह उनखे हिकु मक़बूल दुआ अता फरमाईंदो आहे। त मां तो चवां त इन दुआ में सिर्फ़ मां शामिल न हुजां, तव्हां बि सभु गॾिजी अचो त वरी उन मक़बूल दुआ में शामिल थी पओ। अल्हम्दुलिल्लाह इन प्रोग्राम में 7 या 8 हाफ़िज़नि जी दिस्तार भी थियण वारी आहे।
तो वे जेके हाफ़िज़ थिया उन्हनि हिकु दफ़ो त ख़तम शरीफ़ कोन कढियो हूंदो न। हिकु दफ़ो यादि करणु, वरी ॿीहर यादि करणु, वरी टीहर यादि करणु, वरी उस्ताद खे ॿुधाइणु, दौर कढणु, सबकी कढणु। माना कम से कम जेकॾहिं बिल्कुलु मुख़्तसर कजे त माना 5 दफ़ा त उन्हनि ज़रूरु क़ुरान जो ख़तम कढियो हूंदो। माना उहे 5 मक़बूल दुआऊं हिक हिक सां गॾु। ऐं ॿियो कसम अथव रब जो होॾां मुंहिंजे महबूब जी सनद बि हुजे त जंहिं जॻह ते क़ुरान पाक ख़तम कयो वञे, ख़तम वारी दुआ उहा मक़बूल हूंदी आहे, उहा दुआ बि मक़बूल हुजे। वरी घुरण वारो मुंहिंजो मुर्शिद हुसैन जो बचड़ो हुजे। न न न इहा सुभान अल्लाह, न ॾाढा आख़िर ताईं सुभान अल्लाह चओ। मां हक़ीक़त तो ॿुधायां ओ सोना, मुरीद त पंहिंजे मुर्शिद जी हूअं ई तारीफ़ कंदो आहे, पर जीअं हिंदुस्तान में जॾहिं गुस्ताखन जो उरूज हुयो त रब इमाम अहमद रज़ा अकेलो मोकिले गुस्ताखन जे घाटनि खे हेठि झुकराए ॾेखारियो, त अहिड़े ई नमूने सां असांजे सिंध में जॾहिं चइनी तरफ़नि खां गुस्ताख मथे उथण जी कनि पिया त अल्लाह कंबर वारो हुसैन मोकिले ॾेखारियो। सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि अलम नशर आया त सोना होॾां महबूब जी सनद, वरी हेॾां मुंहिंजे मुर्शिद करीम जो बचड़ो असांजा महबूब मुर्शिद करीम मौजूद आहे। जॾहिं दुआ जा हथ खणंदा छा अल्लाह उहा दुआ मोटाईंदो? कॾहिं बि रब उहा दुआ कोन मोटाईंदो। त पोइ इंशा अल्लाह उन दुआ जे सदके तव्हां असांजा बेड़ा बि पार थी पवंदा। तव्हां जे साम्हूं मुख़्तसर हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ थो करणु चाहियां। तव्हां असां सॼी ज़िंदगी ॿुधो आहे त क़ुरान मौजज़ो आहे। अबा जागो था या सुता पिया हो? सभु जागो था आख़िर ताईं? छा ॿुधो आहे त क़ुरान सभु कोन था ॻाल्हाइनि, सभु कोन था ॻाल्हाइनि। क़ुरान मौजज़ो आहे, क़ुरान मौजज़ो आहे। अणपढ़ियल बि चवंदो क़ुरान मौजज़ो आहे, पढ़ियल लिखियल बि चवंदो क़ुरान मौजज़ो आहे, सुन्नी बि चवंदो क़ुरान मौजज़ो आहे, गैर सुन्नी बि चवंदो क़ुरान मौजज़ो आहे। हाणे मौजज़ो त आहे, पर इन जी गहराईअ में तव्हां असां कॾहिं गौर कोन कयो आहे। जेकॾहिं गहराइप में गौर कंदासीं न, असां सुन्नियुनि जो हिकु हिकु अक़ीदो निर्वार थियो पियो हूंदो। सुभान अल्लाह। यकीन ॼाणियो, जेकॾहिं असां सुन्नी उलमा सां वापिस्ता रहूं, जेकॾहिं असां सुन्नी पंहिंजा बच्चा मदरसनि में पढ़ायूं, मुंहिंजा साईं ज़मीन में हिकु दफ़ो तूं ॿिज छटे आ, वरी जॾहिं उहा पोख अचे, जेकॾहिं ॿीहर तूं उन ज़मीन ॾे न वेंदे न त आख़िर त उहो फ़सुलु खुटंदो न। मदरसा असांजा ज़मीन जे मिसाल आहिनि। इन्हनि में असांखे पंहिंजा बचड़ा ॾियणा आहिनि, पंहिंजी औलाद खे पढ़ाइणो आहे। जॾहिं असां औलाद खे पढ़ाईंदासीं, इहो फ़सुलु ईंदो वेंदो त इंशा अल्लाह कॾहिं बि को बद अक़ीदा असांजे अक़ीदत वारी ज़मीन खे ख़राब करे कोन सघंदो। जेकॾहिं तव्हां ॾिसंदव न 50 साल 60 साल 100 साल पोइ ते वेंदव त सभु को चवंदो अबा हे बि सुन्नी हुया, हे बि सुन्नी हुया, हे बि सुन्नी हुया। पोइ ते जेको बिगाड़ पैदा थियो, उन बिगाड़ जो वॾे मां वॾो वजह इहो बि आहे जो असां पंहिंजा बच्चा आलिम नथा करायूं, असां पंहिंजा बच्चा मदरसनि में कोन था मोकिलियूं, असां पंहिंजा बच्चा दीनदार ज़ाहिरी हीअं त असां चऊं था त दीनदार आहियूं, पर मदरसनि जो जॾहिं ॻाल्हि अचे थी पई त असांजा मदरसा उन लेवल ते कमु कोन था कनि। असांजे सुस्तियुनि जे करे उलमा त कनि था पिया, उलमा पंहिंजे वस आहुर पंहिंजो सॼो तन मन धन लुटाइनि था पिया, पर जेकॾहिं असां बि उन्हनि जो साथ ॾियूं, असां बि उन्हनि जा बाह बेली थी पऊं न, त इंशा अल्लाह कूड़ जा 100 ॾींहं हुजनि न, सच जो हिकु ॾींहुं सभिनी जे मथां ज़ोर हूंदो। त क़ुरान मजीद मौजज़ो आहे। अचो सिक सां सलाद पढ़ो त बसि इन मौजज़े ते मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झायां, पोइ मां पंहिंजी जॻह वठंदुमि। उलमा मौजूद आहिनि मुंहिंजे महबूब करीम जा, ऐं असां हुसैनी उलमा, मां त चवंदो असां हुसैनी उलमा जी सूंहं हज़रत क़िबला साईं मुफ्ती खलील अहमद चन्ना साईं ज़ीद मजदू बि मौजूद आहिनि, ॿिया उलमा बि मौजूद आहिनि, उन्हनि जा बि ख़िताब थींदा, पर मुख़्तसर तव्हांजे साम्हूं हाज़िरी ॾियां। सभई सलाद मोहब्बत सां पढ़ो, का ज़ुबान ख़ामोश न हुजे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। अल्हम्दुलिल्लाह जमायत कसीर आहे, पर आवाज़ थोरो घटि आहे, थोरो बुलंद आवाज़ सां पढ़ो न। सभु पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
मुझा अजीज दोस्त मुसलमान बा अल्लाह ताला जल जलालहु अमन वालु इरशाद फरमायो करीम रब फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबो ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। सुभान अल्लाह। राजा सुभान अल्लाह ताला फरमायो है वो अज़मत वारो किताबा जंहिंमें को भी शक न है ऐं ही क़ुरान परहेज़गारनि जे लाइ हिदायत माना कमाल इहो न आहे त अक़ीदन में शक पैदा कजे कमाल इहो आहे त शक खे दूर कजे ऐं सुन्नियो इहो असांजो बख़्त अथव असांजो बख़्त अथव किन सहाबा में शक पैदा कया किन अहल बैत जी ज़ात में शक पैदा कया किन वलियन जी ज़ात में शक पैदा कया पर अल्हम्दुलिल्लाह सुन्नी शक पैदा कोन कंदो आहे सुन्नी शकन खे दूर करे ॼाणींदो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान बाज़रा गौर सां त क़ुरान मौजज़ो आहे मौजज़ो छाके चइबो आहे मौजज़ो चइबो आहे मौजज़ो जॾहिं बि अल्लाह नबीअ खे ॾींदो आहे मौजज़े जो मतिलबु इहो हूंदो आहे जेके कम ॿिया दुनिया वारा न करे सघनि अल्लाह जो नबी करे ॾेखारींदो आहे। मिसाल ॾियां अंधा आया अंधनि खे हकीमन तबीबन दवाऊं ॾिनूं इलाज कया पर अंधनि खे नज़र न पिया ॾेई सघनि अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम हथ मुबारक घुमाए त नज़र मिली वञे मुर्दनि खे ज़िंदा न पिया करे सघनि सुणो हुकुम ॾे त मुर्दा ज़िंदा थी वञनि माना दुनिया जा तबीब हकीम पंहिंजा वस हलाए हलाए थकिजी पिया ओ जाते उन्हनि जी हिकमत कम कोन पई करे उते अल्लाह जे नबीअ जी नुबुवत कम करे पई ॾेखारे क़ुरान मौजज़ो आहे मतलब छा जाते दुनिया जा ॿिया किताब न पुॼाए सघंदा उते क़ुरान पुॼाईंदो आहे जिते कोई भी किताब जवाब न ॾेई सघे उते क़ुरान जवाब ॾींदो आहे जाते तबीब पंहिंजूं तबीबूं हलाए हलाए थकिजी पवनि डॉक्टर पंहिंजूं डॉक्टरूं हलाए थकिजी पवनि दुनियादार पंहिंजी दुनियादारी हलाए हलाए थकिजी पवनि ओ जाते दुनिया इख्तिताम करे उतां अल्लाह जो क़ुरान इब्तिदा कंदो आहे। सुभान अल्लाह। अब ज़रा हाणे थोरो गौर सां ॻाल्हि खे ॿुधिजो अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे हिकिड़ो ॾिनो मौजज़ो कहिड़ो मौजज़ो ॾिनो हिकु लठ मुबारक ॾिनी उन लठ मुबारक खे मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे महल में अची जॾहिं जादूगरनि जे साम्हूं उछलाए त लठ अज़दा नाग बणिजी वञे सभिनी जादूगरनि जो जादूअ खे ख़त्म करे उन्हनि खे रुसवा करे ॾेखारे उहा मूसा अलैहिस्सलाम जी लठ मुबारक जॾहिं दरियाव ते अचे अल्लाह जो कलीम दरियाव खे हणे त दरियाव रस्तो ॾेई छॾे उहा लठ मुबारक मूसा अलैहिस्सलाम एक पत्थर ते हणे त चश्मा जारी थी पवल ओ कंबर जा मुसलमान हाणे अर्ज़ इहो आहे त उहा लठ मुबारक अॼु बि मिस्र में मौजूद आहे उहा लठ जेका कलीमुल्लाह वारी ही उहा अॼु बि मौजूद आहे सव कसम ॾियो न कलीम जी लठ खे त ओ अल्लाह जे प्यारे नबीअ जी लठ हाणे भला हलो दरियाव मां रस्तो कढाए ॾेखार हाणे भला पत्थर ते हणो न मां चश्मा जारी करे ॾेखार हाणे भला वक़्त जे फिरौननि खे ज़लील करे ॾेखार छा ख़्याल आहे उहा लठ करे ॾेखारींदी ॻाल्हायो ई कोन था सही त थोरो ठाहे त सही वरी मूंसां मुंहुं मुंहुं कसर कजे ई छा अब ज़रा तो गौर थोरो ज़रा हेॾे तवजो ॾियो हाणे जो वरी को चवे उन लठ मुबारक खे त ओ अल्लाह जे प्यारे नबीअ जी लठ कल तो दरियाव के बाद करे ॾेखारियो कल तो पत्थरनि मां चश्मा जारी करे ॾेखारिया कल तो फिरौन खे ज़लील कयो कल त हिकु फिरौन हुयो अॼु त हज़ारे फिरौन अॼु त हज़ारे फिरौन हज़ारे त असांजे पाकिस्तान में हूंदा ॿिए हंधि त वरी अञा बि अञा घणो जहान लॻो पियो हज़ारे फिरौन अॼु अचु ज़लील करे ॾेखार तव्हांजो छा ख़्याल आहे उहा लठ करे ॾेखारींदी सब सब आखिर ताईं
करे ॾेखारींदी छाजे करे उहा लठ चवंदी त ओ मूं ॾे अचण वारा इहो त ॾिठुई मां लॻा पई त दरियाओ रस्ता पियो ॾे मां लॻा पई त पत्थर चश्मा पियो जारी करे छॾे मां अचां पई त फिरौन ज़लील पियो थी वञे पर मां थी ॿुधायां इहो कमाल मुंहिंजो डायरेक्ट कोन हुयो इहो कमाल तॾहिं पियो थिए ओ जॾहिं कलीम जो हथ मूं सां लॻल हुयो कलीम जे हथ जो ताल्लुक हुयो हाणे मां त आहियां कलीम जे हथ जो ताल्लुक न आहे हा मूंखे खयूं हलो कलीम ॾे हथ लॻे कलीम जो मां अॼु बि उहे ई जौहर ॾेखारण जे लाइ तयारु आहियां सुभान अल्लाह माना उहा लठ आवाज़ थी ॾे त मूं में जेको कमाल हुयो उहो कलीम जे हथ जी निस्बत जे करे हुयो मुंहिंजा कमाल ॾिसणु चाहियो था त कलीम जे हथ सां ताल्लुक ॻंढायो ओ मुस्लमानो हाणे क़ुरान मौजज़ो आहे क़यामत ताईं मौजज़ो आहे भला तव्हां असां बि चऊं था क़ुरान खे ओ क़ुरान को मौजज़ो ॾेखार ओ क़ुरान को मौजज़ो ॾेखार ओ क़ुरान को मौजज़ो ॾेखार त क़ुरान तो निदा ॾे मौजज़ो त आया पर मौजज़ा ॾेखारींदो सां तॾहिं जीअं हुन लठ जो ताल्लुक कलीम जे हथ सां त मुंहिंजो ताल्लुक गुंबज़े ख़ज़रा वारे साईं जे दिलि मुबारक सां आहे मां त हुन जे दिलि मुबारक ते नाज़िल थियो आहियां हा जेकॾहिं मौजज़ा ॾिसणु थो चाहे त मुस्तफ़ा जे दिलि सां ताल्लुक रख पढ़ंदो वञ त तोखे मां अॼु बि मौजज़ा ॾेखारियां सुभान अल्लाह ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ तव्हां भले पाण किन सां को क़ुरान जो मौजज़ो ॾिठो आहे असां माण्हू असां चवंदा आहियूं मौजज़ो इहो आहे त माना इन जो को जवाब नथो आणे सघे इन जो को मिसाल मिसल को किताब नथो आणे सघे सिर्फ़ क़ुरान जो इहो त मौजज़ो न आहे न त इन किताब जहिड़ो को ॿियो किताब आणिजे न क़ुरान छा आहे वलौ अन क़ुरानन सुयरत बिहिल जिबाल औ कुतियत बिहिल अर्द औ कुल्लम बिहिल मौता क़ुरान मौजज़े ॾेखारण ते अचे न जबल बि पंहिंजी जॻह छॾे बेशक क़ुरान मौजज़े ॾेखारण ते अचे त ज़मीन पंहिंजो फ़ासिलो घटि करे छॾे क़ुरान मौजज़ो ॾेखारण ते अचे त मुर्दार बि ॻाल्हाइण शुरू थी वञनि ओ कंबर जा मुस्लमान क़ुरान क़यामत ताईं मौजज़ो आहे हाणे सिर्फ़ क़ुरान मौजज़ो न आहे जेसीं ताईं क़ुरान जो साहिबे क़ुरान सां ताल्लुक न आहे जेसीं ताईं पढ़ण वारे जो दिले मुस्तफ़ा सां ताल्लुक न आहे त क़ुरान कॾहिं बि मौजज़ो कोन ॾेखारींदो मौजज़ो तॾहिं ॾेखारींदो जॾहिं पढ़ंदड़ उन जो ताल्लुक मुस्तफ़ा सां बि हुजे उन जो ताल्लुक अल्लाह जे क़ुरान सां बि हुजे छा राज़ हुयो क़ुरान पढ़ण वारा त हज़ारे हुया पर इन्हनि हज़ारनि में हिन सदीअ में हिकिड़ो ई त कंबर वारो जवान हुयो जेको चवंदो हो अचो वलीअ खे सलाम ॾियो ॾिसूं तव्हां सां थो ॻाल्हाए या मूं सां थो ॻाल्हाए सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन अब्बा सईं रहमतुल्लाह ताला अलैहि असां शिकारपुर में आया पाण फरमायूं हितों जा तव्हां सभु मुल्ला गॾु थी अचो हज़रत सईं सईद फ़कीरुल्लाह शाह अलवी रहमतुल्लाह अलैहि थे तव्हां ॻाल्हायो या मां थो ॻाल्हायां ॾिसो कंहिंसां थो ॻाल्हाए माण्हू जो जादू आहे मां जो जादू न आहे क़ुरान जो मौजज़ो आहे सच्चा औ कुल्लम बिहिल मौता पर शर्ता पढ़ण वारे जो ताल्लुक गुंबदे ख़ज़रा वारे साईं सां बि हुजे जेकॾहिं न आहे न त पोइ क़ुरान सवाब त ॾींदुसि पर मौजज़ा कोन ॾेखारी गुलाब जो गुल आहे न गुल उन गुल खे उन पंहिंजे वण खां कटे अलॻि कयो न ॿ टे ॾींहं ख़ुशबू रहंदी आहे उनजी बसि ॿ टे ॾींहं ॻाढ़ो हूंदो ॿ टे ॾींहं ख़ुशबू हूंदी आहिस्ता आहिस्ता उनजी ख़ुशबू ख़तम थींदी वेंदी आहे हा पर जेकॾहिं उन गुल जो ताल्लुक उन पंहिंजे मर्कज़ सां आहे त उहो सदाईं गुलाब जो गुल वांगुरु गुलाब जो गुल ॻाढ़ो बि रहंदो उन में ख़ुशबू बि हूंदी त ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुस्लमान भाउ क़ुरान मौजज़ो तॾहिं आहे जॾहिं उन क़ुरान जो ताल्लुक साहिब क़ुरान
कुरान जी दिल मुबारक सां ता क़यामत ताईं हुजे सिर्फ उन वक्त ताईं न जेकॾहिं ताल्लुक तोड़जे न त तौरात ज़बूर इंजील उन्हनि खे जेकॾहिं ॾिसंदो उहे बि इंसान खे मारे छॾनि था पिया तव्हां चवंदो तौरात कीअं थो मारे कलीम ॾे आया कलीम जा उम्मती ओ कलीम असां न मञीदासीं तोखे असां तोड़ो रब डायरेक्ट ॾिसण था चाहियूं कलाम ॿुधण था चाहियूं कलीम पियो चवे मां नबी आहियां तव्हां उम्मती आहियो तव्हां कीअं ॿुधंदो त कंबर जा मुस्लमान ख़बर उहे छा पिया चवनि वाह वाह कलीम तोसां रब ॻाल्हाए थो असां सां नथो ॻाल्हाए जहिड़ो तूं बनी इसराइलनि में आ तहिड़ा असां बनी इसराइलनि में आहियूं जहिड़ो तूं इंसान आ तहिड़ा असां इंसान आहियूं जीअं तूं थो ॻाल्हाए न असां बि रब सां ईअं ॻाल्हाईंदासीं हलिया कलाम ॿुधण त क़ुरान छा थो चवे फअख़ज़तकुम साइक़तु व अंतुम तनज़ुरून 70 ॼणा आया हा तूर जबल ते अल्लाह सां ॻाल्हाइण जे लाइ आया रब सां ॻाल्हाइण जे लाइ पर अल्लाह जो जलाल जो ज़ाहिर थियो उहे 70 जो 70 ई मरी विया त मूसा अलैहि सलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा मौला हे तुंहिंजो कलाम ॿुधण आया हा हाणे 70 जो मरी विया मां हाणे पोयनि खे छा जवाब ॾींदुमि पोयनि खे मां छा चवंदुमि मौला इन्हनि खे ज़िंदा कर रब फरमायो दिलबर पोइ हिननि खे सम्झ न आहे त मुंहिंजो कलाम कलीम खां सवाइ सम्झ में ईंदो ई कोन्हे मुझो कलाम कलीम खां सिवा समझ में ईंदो ई कोन्हे को त ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ जॾहिं तौरात हासिल करण जे लाइ नबीअ खे छॾे करे अगरि माण्हू डायरेक्ट वञी तौरात रब खां हासिल करे न त तौरात ॿुधण बि इंसान खे तबाह करे छॾींदो आहे मारे छॾींदो आहे मौत ॾेई छॾींदो आहे मूसा अलैहि सलाम चयो मौला बस मुंहिंजे करे हिननि खे माफ़ी ॾे हिननि खे ज़िंदा कर बस हे तौबा था कनि अल्लाह जे नबी दुआ घुरी उहे वरी ज़िंदा थिया जॾहिं पंहिंजी क़ौम में आया त क़ौम वारनि खे चयूं त अल्लाह जो कलाम ॿुधणो अथव त पोइ कलीम जो वसीलो ज़रूरी अथव कलीम जे वसीले खां सिवा कलाम सम्झ में न ईंदव त पोइ मुंहिंजा सोना तौरात तूं ऐं मां डायरेक्ट नथा ॿुधी सघूं न क़ुरान कीअं था ॿुधी सघूं क़ुरान कीअं था सम्झी सघूं त क़ुरान अॼु बि तव्हां असांखे मौजज़ा ॾेखारे सघे थो पर शर्त आहे त गुंबद खज़रा वारे साईं सां ताल्लुक़ हुजे जॾहिं गुंबद खज़रा वारे साईं सां ताल्लुक़ हूंदो त इंशाअल्लाह इहो ई क़ुरान तव्हां असांजे अंदर खे आबाद करे छॾींदो हिकिड़ो आख़िरी मिसाल ॾियां हिकिड़ी गोली आहे न गोली उन गोलीअ में पंहिंजो पावर आहे पर इहा गोली जेकॾहिं बंदूक में विझी करे हलाईंदे त शींहुं बि मरी पवंदो पर जेकॾहिं उहा ई गोली बंदूक खां ॿाहिरि कढी हथ में खणी ॿिलीअ खे भेण उहा बि मरंदी छाजे करे गोली न आहे छा उन में पावर न आहे छा उन में बारूद न आहे छा उन में पावर बि आहे उन में बारूद बि आहे मारे सघे थी पई पर अकुलमंद चवंदो त अबा इहा पावर पंहिंजो तॾहिं ॾेखारींदी जंहिंजे लाइ इहा जुड़ियल आहे न उन सां ताल्लुक़ हुजेसि ताल्लुक़ हूंदो उन हथियार खणण वारे जो हणण वारे जो ताल्लुक़ सिर्फ़ गोलीअ सां न हुजे या गोली जंहिं शइ जे लाइ ठही आहे उन सां बि ताल्लुक़ हूंदुसि त पोइ पंहिंजो कमाल ज़ाहिर करे ॾेखारींदी ओ सोना अॼु बि तूं ऐं मां मुस्तफ़ा सां दिलि लॻाए ॾिसूं रसूलुल्लाह जे ज़ात खे पंहिंजे साम्हूं असां उहा मोहबत सां साम्हूं रखूं जीअं औलिया अल्लाह रखियो आहे छो त औलिया अल्लाह जॾहिं बि क़ुरान पढ़ंदा हुआ त उहे इहा ई सोच रखंदा हुआ त इहो क़ुरान दिलि मुस्तफ़ा ते नाज़िल थियो आहे रसूलुल्लाह जे दिलि मुबारक खां असां ॾे आयो आहे पोइ जॾहिं इहो असां जॾहिं अक़ीदो रखंदासीं इन अक़ीदे सां क़ुरान पढ़ंदासीं त पोइ इन अक़ीदे वारा ई तोखे को कलंदर शाहबाज़ नज़र ईंदो त को भिटाई घोट नज़र ईंदो को रहमतपुर वारो जवान नज़र ईंदो न को कंबर वारो सरदार नज़र ईंदो त इहे अल्लाह वारा इन्हनि जो ताल्लुक़ हुयो तॾहिं इन्हनि खे अल्लाह ताला दुनिया में निर्वार करे छॾियो हाणे क़ुरान जो मौजज़ो उहो आहे जो ॿियो को कमु करे न ॾेखारे मुंहिंजा मौला असां त उन दौर में कोन हुयासीं पोइ अलाए काफ़िर आया हा अलाए न आया हा पोइ अल्लाह ताला तव्हां असांखे कंबर वारो सरदार ॾेई छॾियो सरदार ॾेई उन इज़हार करे ॾेखारियो पूरी ज़िंदगी बदअक़ीदनि खे ललकारियो को साम्हूं आयो कसम अथव रब जो को साम्हूं आयो पूरी ज़िंदगी ललकारियो कोई बि साम्हूं न आयो मुंहिंजा साईं जॾहिं रसूलुल्लाह जे बचड़े जो ताल्लुक़ क़ुरान सां आहे उन जे साम्हूं कोई नथो अचे त रसूलुल्लाह जे साम्हूं केरु अची सघंदो हुज़ूर जे साम्हूं केरु अची सघंदो अल्लाह साईं खां दुआ त अल्लाह ताला तव्हां असांखे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।